अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज तव्हां सां बाक़ाया जेका ड्रामो नओं अची रहियो आहे उन जे बारे में डिटेल शेयर कंदासीं। ज़हर ज़िंदगी सीज़न 2 जे हवाले सां जेको ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि, यानी उहो ज़हर ज़िंदगी त नालो न हूंदो, नालो त ॿियो हूंदो, लेकिन जहिड़ो बि सोप सीरियल जो नालो अनाउंस थियण वारो आहे जल्द, ऐं इन जी अॼु हिकु वॾी डिटेल तव्हां सां शेयर कंदासीं। काफ़ी दोस्तनि कल्ह वारी वीडियो ते कमेंट कया त छा इन में रबन बि हूंदो। दोस्तो थी सघे थो मतां इहो जेको नओं सोप सीरियल तयारु थींदो इन में मतां रबन जी एंट्री भी लॻे, कुझु ॿिया अदाकार, लेकिन फर्ज़ंद मलिक खजू इहो त पको आहे इन ड्रामे में। ऐं अञा ताईं ड्रामनि जा जेका अदाकार आहिनि इन जा नाला अञा पूरी तरीक़े सां अनाउंस न आहिनि कया। बाक़ी ड्रामो अनाउंस थी चुको आहे, बाबा ईद खां पोइ इन जी शूटिंग स्टार्ट थींदी, यानी ज़ाहिर करे लॻभॻि ईद खां पोइ महीनो वरी शूटिंग में लॻी वेंदो, जंहिंमें 15-20 एपिसोड तयारु थींदा। ईद खां पोइ महीने खां पोइ थी सघे थो जेको आहे उहे एपिसोड हलाया वेंदा, लेकिन हीअ घोटकी ऐं मीरपुर माथोले जी लोकेशन ते हीअ ड्रामो तयारु कयो वेंदो। जीअं दोस्तो नवां अदाकारनि जेको आहे नाला अनाउंस थिया तव्हां सां असां शेयर इन चैनल ते कंदासीं, सब्सक्राइब ज़रूरु कंदा।